Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. वज़ीर-ए-आज़म इमरान खान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थी रहियो आहे। वज़ीर-ए-आज़म जे दौरे फ़लस्तीन जी ताज़ी सूरत हाल समेत 14 नुकाती एजेंडा ते गौर कयो वेंदो। काबीना इजलास में करतारपुर खे पेपरा रूल्स खां छूट ॾियणु, गॾियल क़ौमुनि जे चयन गाॾियुनि जी पाकिस्तान रस्ते क़ाबिल वञण जी मंज़ूरी, रेलवे पुलिस में सुधारनि, इलेक्शन कमीशन जे सालियानी रिपोर्ट पार्लियामेंट में पेश करण जी मंज़ूरी एजेंडा में शामिल। 10 महीननि दौरान मटा सटा जे ज़ख़ीरनि में गुज़िरियल साल जो रिकॉर्ड टुटी वियो। 10 महीननि दौरान 24 अरब 20 करोड़ डॉलर्स पाकिस्तान मोकिलिया विया। वज़ीर-ए-आज़म समुंड पार पाकिस्ताननि खे सभ खां वॾो सरमायो क़रार ॾेई छॾियो। इमरान ख़ान ट्वीट बयान में परदे में रहंदड़ पाकिस्ताननि जा थोरा बि मञिया। सामुंडी तूफ़ान ताक़ते जो भारतीय रियासत गुजरात सां टकराइजण बाद ज़ोर घटिजी वियो। कर्नाटक, केरला, गोवा ऐं महाराष्ट्र रियासतुनि में तेज़ हवा सां गॾु बरसात, 12 माण्हू अदल जो शिकार, सवें ज़ख़्मी। सामुंडी तबाहकारियुनि सबबि 1.5 लख खां वधीक माण्हू लॾ पलाण ते मजबूर। कराची में सामुंडी तूफ़ान जा असर, गर्मी जी शिद्दत अॼु बि बरक़रार रहंदी। पारो 43 सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। मौसमियात खाते तरफ़ां अॼु राति सामुंडी हवाऊं बहाल थियण सबबि मौसम तब्दील थियण जी बि अॻकथी। कराची में मुबैना पुलिस मुक़ाबिलो, 3 ॾोहारी मारिजी विया, हिकु अहलकार बि शहीद। पुलिस मूजिबि लांढी जी भैंस कॉलोनी में मुक़ाबिलो थियो। फायरिंग जी ॾेवट में 3 जवाबदार मारिजी विया, हिकु अहलकार नौमान शहीद। सखर जी एहतिसाब अदालत में ख़ुर्शीद शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासनि वारे केस जी ॿुधणी। PPMNA जी कोरोना टेस्ट रिपोर्ट न मिली सघी। डॉक्टर्स ख़ुर्शीद शाह खे अस्पताल मां ॿाहिरि निकिरण खां रोके छॾियो। डॉक्टर माहा शाह केस में जवाबदारनि ते फ़र्दे जुर्म लागू न थी सघियो। कराची जी अदालत जे जज जे मोकल ते हुअण सबबि जुनेद ऐं वकास समेत ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ फ़र्दे जुर्म लागू करण वारी कार्रवाई मुलतवी। अदालत जवाबदारनि खे 3 जून ते पेश करण जी हिदायत कई छॾी। आदिलपुर में 17 साल अॻु महेसर धुरिन में शुरू थियल खूनी तकरार जो अनवर ख़ान शाहानी जी सरपंचीअ में जिरगो। धुरिन मथां 96 लख रुपया ॾंढ मुक़ररु। जिरगे दौरान अली हसन धुर मथां 4 क़त्ल ऐं हिकु ॼणे खे ज़ख़्मी करण जो ॾोह साबित थियण ते 96 लख रुपया ॾंढ जी फ़तवा। धुरिन में खूनी तकरार तां 4 ॼणा क़त्ल ऐं हिकु ज़ख़्मी थियो। मीरपुर ख़ास भरिसां गुम थियल नौजवान जो वण में टंगियल लाश। ॻोठ ग़ुलाम अली तालपुर मां सजाद ख़ास खेली जो लाश मिलियो। पुलिस नौजवान जो लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। इलाइक़े में आबघात जा चोबोल। पुलिस वाक़े जी मुख़्तलिफ़ रुखनि सां जांच शुरू करे छॾी। शहदादपुर भरिसां लंजबाणी ऐं हाजाणा धुरिन में संगावती तकरार तां करीम बख़्श हाजाणो ऐं संदसि ज़ाल रहीमा हाजाणो ज़ख़्मी। झोल में संगावती तकरार तां शर विढ़ी पिया। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 4 औरतुनि समेत 6 ॼणा मरणे। भुलजी स्टेशन भरिसां पवंर बिरादरी जी 2 धुरिन में छेड़े जे नतीजे में 8 ॼणा ज़ख़्मी। शिकारपुर जिले के हमायूं शरीफ में पुलिस तरफा पीरसन औरत ऐं संदसि धीउ खे गुम करण वारो मामलो टाइम न्यूज़ ते उथारण बाद पुलिस इख़्तियारनि तहरुक वरितो।
SSP शिकारपुर कामरान नवाज़ जे नोटिस बाद पीरसन औरत सभाई ऐं संदस न्याणी वसण मारफाणी खे छॾियो वियो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस औरतुनि खे खंभे संदन तज़लील कई। टाइम न्यूज़ तरफ़ां मामिलो उथारण बाद पुलिस औरतुनि खे छॾे ॾिनो। इसराइल जी फ़लस्तीन जी गज़ा पट्टी ते बमबारी जारी। अरब मीडिया मूजिब हमलनि में हेल ताईं 85 ॿारनि समेत 218 फ़लस्तीनी शहीद थी चुका, 5600 खां वधीक ज़ख़्मी। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सगत माहा हमीर शेख। हेडलाइन ज़माने ॾिनो तफ़सीली ख़बरूं न ब्रेक खां।